अरे भेण छा थियो लिखे छो थी? अरे पप्पा जे पर्स मां 500 रुपया गुम थी आहिनि ऐं हाणे उहो मूंखे था ॾोवणनि ऐं मूंखे ॻोल्हनि था पिया डांटण लाइ। हाणे इंसान खे ज़रूरत हूंदी त घर में ई पैसा खणंदो न। प्लीज हिन दफ़े कुछ पप्पा खे चइजे न, प्लीज प्लीज चुप कर जे, बचाए छॾा हिन दफ़े मूंखे। ठीक है टेंशन न खण, हिन दफ़े मां हैंडल कयां थी पाणे। काॾे वई दिव्या? दिव्या खे ॾिठी या? छा थियो पप्पा? अरे रोज 10-20 रुपया पर्स में गुम हूंदा हलंदो, अॼु त 500 रुपया गुम आहिनि। अरे पप्पा उहे त 500 मां खया आहिनि, एक्चुअली मूंखे साड़ीअ जे बर्डे लाइ खपंदा हुया। वाह भेण वाह, हेॾनि ॾींहंनि खां पर्स मां पैसा कढे तूं, घुमे फिरे तूं, ऐश करे तूं, ऐं नालो कंहिंजो ख़राब आहे? दिव्या जो। पैसा कंहिं कढिया? दिव्या कढिया। तूं जॾहिं वॾी थी करे ईअं कंदी आहीं, जॾहिं थी करे ईअं कंदी आहीं त हुन नंढी न्याणी निमाणीअ छा चवां मां? हूर पाए वञी।